क़बर खे इहो न ॾिसो या त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़बर या त जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ अथव, अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो या जहन्नम जे खॾे मां हिकिड़ो खॾो आहे। हे पूरी ज़िंदगी जो सुवालु कयो वेंदो तव्हां खां ऐं मूंखां त दुनिया जे अंदरि तव्हां कहिड़ा अमाल करे आया आहियो, छा दुनिया जे अंदरि जेको तव्हां करे आया आहियो। जेतिरी नेकी कंदा ओतिरी जेको आहे क़बर में जेकी तव्हांजे लाइ आसानी थींदी। त दुनिया जेकी आहे कलील आहे, थोरी ज़िंदगी आहे दुनिया जी। अल्लाह ताला हिन खे इम्तिहान जे लाइ पैदा कयो आहे। हे अल्लाह ताला हिन में असांखे ईअं थोरी मोकिलियो आहे। अल्लाह ताला इन जे करे तव्हां असांखे न मोकिलियो वञी करे शादी कयो, वञी करे जेको आहे गमी तव्हां जेको गमी जे अंदरि दाख़िल थियो ऐं वञी करे जेको आहे तव्हां उते खाई पी मोटी अचो। हे अल्लाह ताला इन जे करे दुनिया में न मोकिलियो आहे। दुनिया में अल्लाह ताला इन जे करे न मोकिलियो। दुनिया में अल्लाह ताला मोकिलियो छाजे करे आहे त इन जे अंदरि मूंखे राज़ी कयो। ऐं अल्लाह ताला कहिड़े तरीक़े ते राज़ी थींदो आहे? अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अल्लाह ताला राज़ी थींदो आहे।